क़यामत जे ॾियारे में मीज़ान लॻंदो, पुड़ हूंदा जीअं ताराज़ी जा पुड़ हूंदा आहिनि, हिकिड़े पुड़ में नेकियूं रखंदा, ॿिए पुड़ में बदियूं रखंदा। जंहिंजूं नेकियुनि वारो पुड़ ॻरो थी वेंदो उहो जन्नत जो हक़दार थींदो, ऐं जंहिंजो गुनाहनि जो पुड़ ॻरो थी वियो, नेकियुनि जो पुड़ हल्को थी वियो, इहो दोज़ख जो हक़दार थींदो। अलाह साईं पनाह में रखे सभिनी मुस्लमाननि खे। इहो मीज़ान अलाह तबारक व तआला जल शानहू ठाहियो आहे अमलनि जे तोरण जो। हाणे असां मिसाल जिन्स तोरियूं था, कणिक चांवर, उहे त असां ॾिसूं था, हुनखे तोरियूं था, का बि शइ खणी मिसाल ने विहाणो आहे इहो खणी विझो ताराज़ी में, त नज़र अचे थो। अमल उहे नज़र त नथा अचनि, उनजा अजूरा या उन्हनि जा जेकी हैत ऐं कैफ़ियत आहे उहा कीअं आहे, उहा अलाह बहितर ॼाणे थो। गुनाह कीअं हूंदा, कीअं तोरिया वेंदा, नेकियूं कीअं हूंदियूं, कीअं तोरियूं वेंदियूं। त इहो सुवाल माण्हू जे ज़हन में अचे थो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ु कयो, मुंहिंजा मौला मूंखे उहो मीज़ान ॾेखार जंहिंमें तूं माण्हुनि जा अमल तोरींदे, उहो मीज़ान मां ॾिसणु चाहियां थो। रब्बुल आलमीन जल शानो पर्दा खणाया, उहो मीज़ान अलाह जे नबी ॾिठो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम उहो मीज़ान ॾिठो, एॾो वसी, एॾो कुशादो, एॾो वॾो मीज़ान नज़र आयुसि, हज़रत मूसा अलैहिस्सलाम तसव्वुर कयो त जेकॾहिं 7 ज़मीनूं 7 आसमान खणी हिकिड़े पुड़ में विझनि त पुड़ अञा ॻरो थींदो, पुड़ अञा वॾो वेकिरो कुशादो हूंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हैरत में अची वियो, चई मुंहिंजा मालिक केरु इंसान हूंदो जेको एतिरा अमल कंदो जेको हिन मीज़ान खे भरे। 7 ज़मीनुनि खां वॾो आहे, 7 आसमाननि खां कुशादो आहे, इनखे केरु भरींदो, केरु एतिरा अमल कंदो जेको हिनखे भरे। रब्बुल आलमीन जल शानु फरमायुसि त मूसा मुंहिंजो आख़िर ज़मान नबी मुहम्मद करीम उन्हनि जी उम्मत खे मां रब अहिड़ा कलमा ॾींदुसि जे उहे पढ़ंदा त उन्हनि जो मीज़ान भरिजी वेंदो। उहे चवंदा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह तमलउल मीज़ान, सुभान अल्लाह मीज़ान खे भरे छॾींदो। लफ़्ज़ ॾिसो थोरा आहिनि, चओ पर इन ते जेको मुआवज़ो मिलंदो, जेको अजूरो मिलंदो, उहो एॾो वॾो हूंदो, एतिरो घणो हूंदो जो मीज़ान जे पुड़ खे भरे छॾींदो। वल्हम्दुलिल्लाह तमलउल मीज़ान, अल्हम्दुलिल्लाह इहो कलमो अहिड़ो आहे जेको मीज़ान खे भरे छॾींदो। अल्लाहु अकबर इहो कलमो अहिड़ो आहे जेको मीज़ान खे भरे छॾींदो। या वरी सही बुखारी में हदीस आहे, हबीबन करीमन फरमायो त कलिमतान खफीफतान अलल लिसान सकीलतान फिल मीज़ान हबीबतान इलर रहमान। 2 कलमा अहिड़ा आहिनि जेकी ज़बान ते हल्का आहिनि, वठण में सवला आहिनि, आसानी सां माण्हू वठी सघे थो। वरी जेॾी महिल अमलनि में तोरिया वेंदा त उहे सभिनी खां वधीक वज़नी हूंदा, लेकिन जे पुड़ में उहे सभिनी खां वधीक ॻरा हूंदा। ऐं उहे 2 कलमा आहिनि जेके रहमान खे ॾाढा प्यारा आहिनि, अलाह वटि वॾा पसंदीदा आहिनि। पोइ फरमाए त सुभान अल्लाह बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम, सुभान अल्लाह बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। ये कलमा पढ़ो, ज़बान सां आसान आहिनि, पर जेॾी महिल तुरंदा वज़न थींदो इन्हनि जो अलाह वटि त सभिनी खां वधीक ॻरो हूंदो। ऐं
साईं जन फरमाए त जेको माण्हू इहो कलमो सिर्फ़ 100 भेरा पढ़े रोज़ानो 100 भेरा पढ़े जेॾी महिल शाम जो अमल खॼंदा त कंहिं जा अमल अहिड़ा भला अहिड़ा सुहिणा अहिड़ा वज़नी कंहिंजा अमल न हूंदा जहिड़ा इन जा हूंदा जंहिं 100 भेरा इहा तस्बीह पढ़ी सवाइ उन माण्हू जे जंहिं इन वांगुरु एतिरो ई इहे कलमा पढ़िया हुजनि सुभान अल्लाह बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम या वरी कलमो पाक आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो मुबारक कलमो जेको ज़बान ते आसान आहे पर क़यामत जे ॾिहाड़े में जॾहिं मीज़ान में तोरियो वेंदो त इहो सभिनी खां वधीक वज़नी हूंदो जाॻींदो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हज़रत रब्बुल आलमीन ताला शानहू हिकिड़ो अर्श मुअल्ला ते थंबो ठाहियो आहे अर्श मुअल्ला ते हिकिड़ो नूर जो सुतून आहे जेॾी महिल को माण्हू इहो कलमो पढ़े थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त उहो जेको सुतून आहे उहो जुंबश में अची थो वञे चुरपुर में तहरुक में अची थो वञे रब फरमाए थो ए अर्श जा सुतून तूं छो जुंबश में आयो आहीं अर्ज़ु करे थो मुंहिंजा मालिक जेसीं इन कलमे पढ़ण वारे खे माफ़ न कंदे तेसीं ताईं मां करार में न रब फरमाईंदो त अर्श जा सुकून तूं सुकून वठि मूं इन पढ़ण वारे खे बख़्शे छॾ सुभान अल्लाह कंज़ुल उम्माल में अल्लामा मुत्तकी हिकिड़ी रिवायत आंदी आहे हबीबन करीमन फरमाए त जेको माण्हू इहो मुबारक कलमो ला इलाहा इल्लल्लाह पढ़े व मद बिहा सौतु इन खे पंहिंजो आवाज़ कशे छिके लंबो करे इन पंहिंजो आवाज़ सां पढ़े थो हिकिड़ो भेरो पढ़ण सां उन जा 4000 कबीरा गुनाह रब बख़्शे छॾे घणा 4000 पर आम न कबीरा गुनाह कबीरो गुनाह जंहिंखे उफट मारे विझे क़त्ल करे इहो कबीरो गुनाह जादू करे कबीरो गुनाह अल्लाह सां शिरक करे कबीरो गुनाह इस्लाम ऐं कुफर जी जंग मां पुठी ॾेई भॼे इहो कबीरो गुनाह आहे पीउ माउ जी बेफ़रमानी करे इहो कबीरो गुनाह आहे धाड़ो हणे इहो कबीरो गुनाह अहिड़ा कबीरा गुनाह 4000 गुनाह सिर्फ़ हिकिड़ो भेरो इन कलमे पढ़ण सां रब बख़्शे माफ़ करे हदीस पाक में आहे त हिकिड़ो माण्हू क़यामत जे ॾिहाड़े में ईंदो जंहिं वटि 3 दफ़्तर गुनाहनि जा हूंदा घणा 3 दफ़्तर गुनाहनि जा हूंदा पर हिकिड़ो दफ़्तर मशरिक़ खां वठी मग़रिब ताईं डिघो हूंदो मशरिक़ खां वठी मग़रिब ताईं एॾो तवील डिघो दफ़्तर हूंदो इन्हनि 3 दफ़्तरनि में उनजी हिकिड़ी बि नेकी लिखियल न हूंदी हिकिड़ो बि चङो अमल न हूंदो इहे सभु गुनाहनि सां भरियल हूंदा पर सिर्फ़ हिकिड़ो भेरो उन ज़िंदगी में कलमो शहादत पढ़ियो हुयो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु हिकिड़ो भेरो इहो कलमो शहादत पढ़ियो हूंदई उहे 3 दफ़्तरनि वारा गुनाह उनजे गुनाहनि जे पुड़ में रखंदा ऐं इहो जेको कलमो शरीफ़ आहे उहो नेकियुनि जे पुड़ में रखंदा त उनजे नेकियुनि जो पुड़ ॻरो थी वेंदो हुकुम थींदो बाने खे जन्नत में दाख़िल
जी मां पढ़ां तो तव्हां ॿुधो मुंहिंजी शाहिदी ॾिजो क़यामत जे ॾियारे तव्हां पढ़ो तव्हांजी शाहिदी मां ॾींदुसि इंशाअल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन तर्जुमो छा आहे मां शाहिदी थो ॾियां अल्लाह खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ न आहे अल्लाह ताला जी ज़ात ई इबादत जे लाइक़ आहे इहा मां शाहिदी थो ॾियां ऐं मां शाहिदी थो ॾियां त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानो आहे अल्लाह जो रसूल इहो कलमो शहादत जो आहे ज़िंदगी में हिकिड़ो भेरो पढ़ियईं उहो दफ़्तर उन जे में नेकियुनि जे पुड़ में रखिबो होॾो 3 दफ़्तर गुनाहनि जा उन्हनि सभिनी खां इहो हिकिड़ो कलमो ॻरो थी वेंदो ॿियो हिकिड़ो कलमो आहे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह चओ पढ़ण में केॾो सवलो आहे पर मदीने वारे साईं फरमायो त इहो जेको कलमो आहे अर्श मुअल्ला जे खज़ाननि मां हिकिड़ो खज़ानो आहे बेहिश्त जे दरवाज़नि मां हिकिड़ो दरवाज़ो आहे इहो कलमो कंहिं नबीअ खे न मिलियो न कंहिं नबीअ जी उम्मत खे मिलियो इहो कलमो अलाह ताला मुंहिंजी उम्मत जे लाइ लिकाए रखियो ऐं साईं फरमाए त जेको माण्हू इहो कलमो रोज़ानो 100 भेरा पढ़े 100 भेरा इहो कलमो शरीफ़ पढ़े साईं फरमाइनि था मां हुनजो ज़ामिन आहियां उनखे कॾहिं बि फ़ाक़ो न थींदो यानी रोज़ी जी तंगी न ॾिसंदो हींअर महांगाई वधी वई आहे माण्हुनि जी रड़ थी वई आहे दाह थी वई आहे बाबा अटो महांगो लटो महांगो अजो महांगो हर शइ महांगी भली पंहिंजो केतिरी बि महांगाई थी वञे पर इहो जेको कलमो पढ़ण वारो हूंदो न अल्लाह ताला कॾहिं बि उनखे रोज़ी जी तंगी न ॾींदो 100 भेरा पढ़े ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन विया मेराज ते पोइ साईं जन फरमायो त जॾहिं 7 आसमान ते पहुतुसि त 7 आसमान ते फ़रिश्तनि जो काबो आहे जंहिंखे सॾींदा आहिनि बैतुल मअमूर छा बैतुल मअमूर उहो मलाइकनि जो काबो आहे जेको ही मके शरीफ़ में काबो आहे न इहो इंसाननि जे लाइ अलाह ताला जोड़ियो आहे ऐं बिल्कुलु इन जे मथां सिध में 7 आसमान ते फ़रिश्तनि जो काबू बैतुल मामूर आहे जेकॾहिं हिन काबे जूं दीवारूं हीअं मथे कजनि मथे कजनि 7 आसमान ते त इन्हनि ई दीवारुनि ते हू मथियो काबो बीठो जे मथे काबे खे हेठि लाहिजे सिधो 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 त इन जे भित ते भित ईंदी ने मके वारे काबे इन काबे जो नालो आहे बैतुल मअमूर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त जॾहिं मेराज वारी राति 7 आसमान ते वियुसि त इन बैतुल मअमूर वटि ॾिठुमि त हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह इन बैतुल मअमूर जी दीवार खे पुठी लॻायूं हीअं वेठो हुजे बैतुल्लाह जी दीवार खे पुठी लॻायूं वेठो हुजे जेॾीमहिल मां पहुतुसि त मूंखे ख़ुशि मरहबा कंदे चई त मरहबम या इब्न सालिह या नबी सालिह ए सालिह बच्चा भली करे आए ए सालिह नबी भली करे आए खीकार कयईं भलीकार कयईं कंहिं इब्राहिम खलील जद्दुल अंबिया सरबो आहे
हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॾाॾो आहे। हज़रत इब्राहिम जे ख़ानदान मज़ा 70,000 नबी पैदा थिया। हज़रत इब्राहिम ख़लील खे 2 पुट हुया। हूं त घणो औलाद हुयुसि, पर जेके मशहूर आहिनि हज़रत इसहाक ऐं हज़रत इस्माइल। हज़रत इसहाक खे पुट थियो, हुनजो नालो हो याकूब। याकूब खे 12 पुट हुया, जंहिंमां 12 कबीला बनी इसराईल जा थिया। याकूब जो नालो इसराईल हुयो, बनी इसराईल यानी इसराईल जो औलाद। 12 पुट हुया। इन्हनि मंझूं 70,000 नबी पैदा थिया, जेके बनी इसराईल सॾिजनि था। ऐं ॿियो फर्ज़ंद कहिड़ो हुयुसि? हज़रत इस्माइल। हज़रत इस्माइल जे औलाद मंझां मुंहिंजो मिठो मुहम्मद करीम। ऐं होॾो 70,000 आहे, एॾो जीअं चवंदा आहिनि हिकारा जूं लखां था मट। सभु नबी इज़त वारा, सभु नबी अज़मत वारा, सभु नबी शान वारा, पर मुंहिंजे महबूब जो को मट मिसल काइनात में आहे ई न। सभु नबी आहिनि, पर मदीने वारो साईं नबीउल अंबिया, इमामुल अंबिया, नबीअनि जो बि नबी आहे। हज़रत इब्राहिम ख़लील खीकार ईअं कई त ओ सालिह बच्चा भली करे आहे, ओ सालिह नबी भली करे आहे। छो त साईं जन हुनजी औलाद मां न, त इन जे करे सालिह बच्चा चई खीकारी। पोइ अर्ज़ु कई त या रसूल अल्लाह, जॾहिं तव्हां मेराज माणे मोटी वञो त तव्हां पंहिंजी उम्मत खे मुंहिंजा सलाम चइजो। तव्हां ॾे सलाम आया, सो बि 7 आसमान खां बैतुल मामूर खां कंहिं इब्राहिम ख़लीलुल्लाह सलाम मोकिलिया। पोइ अर्ज़ु कई त या रसूल अल्लाह, पंहिंजे उम्मत खे मुंहिंजो पैगाम, मुंहिंजो न्यापो ॾिजो। पर में कहिड़ो? या रसूल अल्लाह, उन्हनि खे पंहिंजी उम्मत खे आगाह कजो, मुंहिंजो पैगाम ॾिजो त जन्नत जी जेका ज़मीन आहे सा मैदान आहे, खुलो मैदान आहे, उन में पंहिंजे लाइ बाग़ पोखिनि, माड़ियूं ठाहिनि, बंगला अॾनि, पंहिंजो जन्नत ठाहिनि। जन्नत मैदान आहे, उन में इहे शयूं ठहियल न आहिनि, उहे तव्हांखे पाण खे ठाहिणियूं आहिनि। प्लाट वठिबो आहे न, पोइ प्लाट ते वरी घर ठाहिबो आहे। घर ठाहिबो, ॿाहिरों वरी वण ॿूटा लॻाइबा, गुलकारी कबी, पाण कबो। प्लाट वारो जेको आहे उहो प्लाट ॾींदो तव्हांखे, उनखे जॻह तव्हां पाण खे ठाहिणी पवंदी। उम्मत खे चइजो त जन्नत हिकिड़ो खुलो मैदान आहे, उन मैदान में पंहिंजे लाइ माड़ियूं ठाहिनि, बंगला अॾनि, बाग़ पोखिनि, पंहिंजी जन्नत खे ठाहिनि जोड़नि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाया त इब्राहिम, कीअं मुंहिंजा उम्मती जन्नत ठाहींदा, इहे माड़ियूं बंगला कीअं ठाहींदा? अर्ज़ु कई या रसूल अल्लाह, उहे इहो कलमो पढ़नि, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। इहो कलमो पढ़ंदा वेंदा, जन्नत जूं माड़ियूं ठहंदियूं वेंदियूं, बंगला ठहंदा वेंदा, बाग़ वेंदा। अलाह करे तव्हांखे टाइम मिले जो तव्हां पढ़ो वेही। हिकिड़ी त हीअ मोबाइल जेका ॻिचीअ में पइजी वई आहे न, तव्हांखे वक़्त जो वॾो ध्यानु आहे। वांदो वेंदो न त सभिनी जे हथ में इहा हूंदी। पुट, अलाह ताला तव्हांखे वक़्तु ॾिनो आहे, इहा वॾी रब जी नेमत आहे। जेको वक़्तु तव्हां वटि आहे न, वॾो रब जो इनाम आहे, वॾो एज़ाज़ आहे तव्हांजे लाइ, जेको वक़्तु तव्हांखे मिलियो आहे। जेॾीमहिल इज़राइल आयो न, ओॾीमहिल रड़ करे चवंदो, रब लौला अख़रतनी इला अजलिन करीब। ए मुंहिंजा पालणहार, ए मुंहिंजा परवरदिगार, थोरी मोहलत ॾे। अजलिन करीब, थोरी मोहलत ॾे, थोरी साही ॾे। रब फरमाईंदो, छो वक़्तु छो थो घुरी?
अर्ज़ कंदो फ़सद्दक़ वकुम मिन सालिहीन, मां सदका कयां, ख़ैरातूं कयां, सालिहनि मंझां बणिजां, चङा अमल कयां, सालिह अमल कयां। रब फरमाईंदो हेतिरी उमिरि 50-60 साल ॾिनी मैं कुझु कोन कई, हाणे जॾहिं महिल इज़राइल खे ॾिठो अथई हाणे तो वक़्तु घुरी। कल्ला हरगिज़ न, बसि बादशाही आर्डर आहे, शाही फरमान आहे, आर्डर थी वियो। इदा जा अजलहुम ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून, हिकिड़े सेकंड खे न अॻिते न पोइते, जेको टाइम मुक़ररु आहे बसि वक़्तु पूरो थी वियो अथनि। पुट पोइ वक़्त जो क़दुरु थींदो जेॾी महिल इज़राइल ईंदो, पोइ चवंदो थोरी बि मोहलत मिली वञे त मां कुझु करे वठां। हींअर केॾो वक़्तु तव्हांखे मिलियो आहे, निंडुनि में, ग़िफ़लतुनि में, कचहरियुनि में, रुलण में, होटलुनि में, ॾाढुनि बटाकुनि में, ओताकुनि में, कीअं वक़्तु बर्बाद था कयो पिया। थोरी देरि वेही तव्हां इहो कलमो शरीफ़ पढ़ो, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, माड़ियूं पियूं ठहंदियूं तव्हांजे लाइ, बंगला पिया ठहंदा तव्हांजा, बाग़ पिया पोखबा तव्हांजे लाइ। हिकिड़े वलीअ सॻोरे साहिब कशफ हुयो, ॾिठईं त हीअं ख़ल्क़ ख़ुदा जी आहे, पोइ पिया था माड़ियूं ठाहिनि, कम पिया था हलनि, जीअं मज़ूर हूंदा आहिनि, राज़ा मज़ूर कमु पिया कंदा आहिनि, वठ पकड़ लॻी पई आहे, घर ठहनि पिया, जायूं ठहनि पियूं, ओचितो कमु बंदि थी वियो। ओचितो कमु हलंदे सभु मज़ूर चुप थी विया, कारीगर चुप थी विया, ख़ामोशी छांइजी वई, कमु बंदि थी वियो। हैरत में पुछा की भई कमु हलियो पई, अचानक बंदि थी वियो, छा थी वियो? चई इहे पियूं ठहनि हिकिड़े माण्हू जे लाइ माड़ियूं ऐं बंगला जन्नत जा ठहनि पिया, उहो इबादत पियो करे, मलाइक कमु पिया कनि उन जे जन्नत जो, उन ग़िफ़लत करे सुम्ही पियो आहे, मलाइकनि कमु करणु बंदि करे छॾियो। जेसीं ताईं उहो इबादत में हुयो तेसि ताईं उन जे लाइ हिते ई मलाइक ख़िदमत ड्यूटी ॾियनि पिया। तव्हां सम्झी अलाए कोन सम्झी ॻाल्हि? हू जेका रिवायत आहे 15 शाबान जे बारे में, त जेको 15 शाबान जी राति में सलातुल ख़ैर जी निमाज़ थो पढ़े त 7,70,000 मलाइक अलाह ताला बेहिश्त में मुक़ररु थो करे, जेके उन जे लाइ माड़ियूं ठाहींदा, बाग़ ठाहींदा, बंगला ठाहींदा, उन जे लाइ जन्नत जी तामीर कंदा। 7,70,000 मलाइक जेको 15 जी राति में इहा निमाज़ सलातुल ख़ैर थो। उहा ॻाल्हि जेका हज़रत इब्राहिम ख़लील चई त जन्नत हिकिड़ो खुलो मैदान आहे, तव्हांजे उम्मत खे चइजो त उन में पंहिंजे लाइ माड़ियूं ठाहिनि, बंगला ठाहिनि, पंहिंजे लाइ बाग़ पोखनि, पंहिंजी जन्नत जोड़नि। कीअं? ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, पढ़ंदा वेंदो तव्हांजे लाइ जन्नत जुड़ंदी वेंदी। निमाज़, तिलावत, ज़िक्र, फ़िक्र, चङा कम, जेतिरा बि तव्हां चङा कम कयो था ओतिरो अलाह ताला तव्हांजे लाइ जन्नत ठाहे थो। हाणे निमाज़ में महिनत आहे, मुशक़त आहे, राति जो जागण आहे, वुज़ू कयो, पोइ अचे नफ़िल पढ़ो, तहजुद पढ़ो, निंड छॾियो, बिस्तरो छॾियो, तॾहिं तहजुद थींदो। पर ही तव्हांखे मां सोलड़ा अमल थो ॾिसां पियो, आसान अमल थो ॾिसां, जंहिंमें वुज़ू जी बि ज़रूरत कोन्हे, शर्त न आहे, वुज़ू सां कयो त बहितर आहे, पर जेकॾहिं वुज़ू न बि हुजे न, तव्हां ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह तस्बीह खयूं वेठा पढ़ो, तव्हां कलमो शरीफ़ वेठा पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, तस्बीह पूरी थी चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। तव्हां तस्बीह खयूं वेठा पढ़ो, सुभान अल्लाह बिहम्दिही, सुभान अल्लाहिल अज़ीम, सुभान अल्लाह बिहम्दिही, सुभान अल्लाहिल अज़ीम वेठा पढ़ो। तव्हां इहा अल्लाह ताला जी तस्बीह पढ़ो, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर। जेतिरो तव्हां अल्लाह ताला जो ज़िक्र फ़िक्र कंदो पिया न, ओतिरो अल्लाह ताला जल शानू तव्हांजी दुनिया बि ठाहींदो, तव्हांजी आख़िरत बि ठाहींदो। इहा मज़दूरी आहे तव्हांजी,
तव्हांजे तरफ़ां इहा मज़दूरी आहे ऐं इन अल्लाह ला युदीउ अजरल मोहसिनीन अल्लाह ताला जो कानून आहे नेकी करण वारे जो ज़रड़ो बि रब ज़ायो न कंदो पर हाणे इहे जेकी बि तव्हांखे तस्बीहात मूं ॿुधायूं न इन्हनि सभिनी तस्बीहुनि जी वरी सरदार शइ तव्हांखे हाणे थो ॿुधायां जेका इन्हनि सभिनी अज़कार खां आसान ऐं सवलो ज़िकिर आहे उहो आहे अल्लाह जो इस्मुल जलालत अल्लाह 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 सभिनी ज़िक्रनि जो वज़ीफ़नि जो सरदार वज़ीफ़ो इहो छो त इहो रब्बुल आलमीन जल शान जो इस्मुल जलाल आहे अल्लाह जी ज़ात जो ज़ाती नालो इहो आहे ज़ाती नालो इहो आहे ऐं इहो मुबारक नालो जंहिंजे दिलि ते लिखिजी वञे न जंहिंजे दिलि ते इहो नालो लिखिजी वञे न उनखे दुनिया जी ज़िल्लत थींदी न उनखे मौत जी सख़्ती थींदी न इनखे क़ब्र जो अज़ाब थींदो न इनखे दोज़ख जो अज़ाब थींदो इहो दुनिया में बि इज़त वारो आख़िरत में बि इज़त वारो इन जे करे ही जेको असांजो फ़क़ीरी सिलसिलो आहे न फ़क़ीरी सिलसिलो नक्शबंदी पहिरियों सबक़ तव्हांखे असीं इहो ॾींदा आहियूं दिलि ते हथु रखी चवंदा आहियूं अल्लाह 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 इहो सभिनी वज़ीफ़नि जो सरदार वज़ीफ़ो इहो अथव ऐं जेॾी महिल तव्हांखे कल्ब ते आङुर रखे ज़िकिर ॾसजे थो इहो तव्हां ज़िकिर कमायो कायो त इहो तव्हांजे दिलि ते लिखिजी वेंदो इहो तव्हांजे मन में छापिजी वेंदो चिटिजी वेंदो नक्शबंद हीउ तरीक़ो कहिड़ो आहे नक्शबंद यानी चिट चिटण कहिड़ो चिट कोई गुल ऐं चिट इहे पंहिंजो ड्राइंग टीचर वारा इहे कोन्हनि चिट चिटणा इहो चिट अथव अल्लाह जे इस्म ज़ात जो जेको दिलि ते चिटबो जेॾी महिल तव्हां इन जिते मुर्शिद जी आङुर लॻी आहे न हिते तव्हां इहो ख़्यालु रखो दिलि थी चए अल्लाह 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 तव्हां जीअं ज़िकिर कंदो त इहा दिलि तव्हांजी ते इहो अल्लाह जो ज़िकिर छापिजी वेंदो फ़क़ीर हितां दादू जो फ़क़ीर हो अहमद ज़मान नालो अलाह से हुनजी क़बर खे रोशन करे गुज़ारे वियो आहे नेक माण्हू हूंदो पीर मिठा साईं जी सोबत में बि रहियो वरी बाबा साईं जे ख़िदमत में बि घणो वक़्तु रहियो वरी मूंसां बि निस्बत हूंदी हुअसि चईंसीं हीअं ज़िक्र में वेठुसि जीअं वॾो थाल हूंदो आहे न थाल उन ते इहो इस्म पाक लिखियलु हुजे पर ईअं पियो ॿरे जीअं सिज चिमकंदो आहे न मुंहिंजे अंदर में इहो ज़िक्र चिमके पियो जी हीअं ज़िक्र करे करे हीअं मथे जो ॾिसां वेठो हुजां कमरे में सियारे जी मौसम हुजे पंहिंजे कमरे में वेठो हुजां हीअं मथे ॾिसां त सितारा पियो ॾिसां हाणे छित काॾे वई हली मुंहिंजे कामूं पटियूं कहिड़ा उहे ॾिनल छित नज़र न पई अचे आसमान जा तारा पियो ॾिसां इहो छा हुयो मुंहिंजो इहो ज़िक्र जे करे तुंहिंजी दीद खुली वई इहा दीद अल्लाह जे ज़िक्र सां अहिड़ी खुलंदी आहे जो इहो इते वेठे अर्शे मोहल्ला खे बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघंदो काइनात अल्लाह ताला उन जे अॻियां खोले ज़ाहिर करे छॾींदो आहे इनखे कशफ सॾिबो आहे अल्लाह जो ज़िक्र काहे कमाए पर उन जे लाइ खाधो पाक हुजे हलाल खाधो हुजे लुकमो जेको आहे न उहो पाकीज़ा हुजे तकवा ऐं परहेज़गारी हुजे अखि खे बुरी नज़र खां बचाए कननि खे बुरे गुफ़्तगी ॿुधण खां बचाए ऐं पंहिंजे सॼे जिस्म खे गुनाहनि खां महफ़ूज़ रखे पोइ बि अल्लाह जो ज़िक्र करे
इहो ज़िक्र अंदर में ईअं चिमकी पवंदो जीअं नूर चिमके थो, जीअं हाणे हींअर सिज उभरे थो त सॼो जान रोशन थी वियो। ईअं तव्हांजे अंदर खे इहो अलाह जो ज़िक्र, अलाह जो नालो रोशन करे छॾींदो। ऐं जेॾी महिल इहो अंदर में ज़िक्र चालू थी वियो न, तव्हां निंड कंदो पर दिलि पाणे पाणे अलाह अलाह पई कंदी। सुम्ही पवंदो, तव्हां निंड पिया हुजो, तव्हांजी दिलि अलाह जो ज़िक्र पई कंदी। मुंहिंजी अम्मा साइण मूंखे ॿुधाए पई किबला साईं बाबा जानी जे बारे में, त कॾहिं ईअं बि थींदो हो जो साईं जन सुता पिया हूंदा निंड, ऐं साईं जन खोंगरा हणंदा। खोंगरा जॾहिं सुम्हंदा त खोंगरा हणंदा, पर ईअं वॾा न जो ईअं करड़ाहट माण्हू कंदा आहिनि, हल्का खोंगरा हणंदा। ईअं खोंगरा हणण मदीने वारे साईं जी सुन्नत अथव। त बाबा साईं जन खोंगरा हणंदा, निंड पिया हूंदा। अम्मा साइण फरमाए पई त हीअं साईं जन जे दिलि मजो अंदरों मां पाण पंहिंजे कननि सां ॿुधंदी हुअसि, अल्लाह 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 अल्लाह। मुंहिंजो उस्ताद हुयो साईं उस्ताद गुलाम कादिर लिगारी। मां सरफ नहव उन वटि पढ़ियो हुउसि। पोइ वरी हैदराबाद में बि सरफ नहव वरी पढ़ियो हुउमि, पर घणो सरफ नहव जो साईं कारीगर हूंदो हो उन वटि पढ़ियो हुउसि। उन हिकिड़ी ॻाल्हि कई, उन पंहिंजे उस्ताद जी ॻाल्हि ॿुधाई, चई त उन उस्ताद मुंहिंजे ॻाल्हि कई त संदसि तालिब हुया, मदरसो मुड़े सां पढ़ाईंदो हो, तालिब हुया। पोइ 80-90 तालिब, वॾा मौक़ूफ़ लहे ताईं वॾा किताब पढ़ण वारा, राति जो सुता पिया हुजनि। उस्ताद साहिब चयो त मां उथियुसि तहजुद जे लाइ, पोइ वरी छोकिरनि ते नज़रबानी कयुमि त छोकिरा कीअं सुता पिया आहिनि। हीअं आयुसि त छोकिरा सभु सुता पिया हुजनि, राति जो 2:30 बजे जो टाइम हुजे। ईअं हिकिड़ो हल्को आवाज़ पियो अचे, अल्लाह 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 अल्लाह, आवाज़ ॿुधण में पियो अचे। जी मां छोकिरनि खे ॾिठो, सभु सुता पिया आहिनि, सभु निंड पिया आहिनि। वारे वारे ते हुनखे ॾिसां इहो आवाज़ किथां थो अचे, छोकिरा सुता पिया आहिनि। जी कनाईंदे हिकिड़े छोकिरे वटि आयुसि त उहो छोकिरो निंड पियो हुजे, पर उनजे दिलि मां अंदरों पियो आवाज़ अचे, अल्लाह 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 अल्लाह। छोकिरो निंड पियो आहे, पर दिलि मां अंदरों बाक़ाइदा सां जीअं ज़ुबान सां को माण्हू ॻाल्हाईंदो आहे न, ईअं उनजे अंदर मां आवाज़ पियो अचे। पोइ चई त मां ओॾी महिल त उनखे कुझु कोन चयो। पोइ ॾींहं जो उन छोकिरे खे पंहिंजे मुंहं सां घुरायुमि, पुटु हीअ तोसां महिरबानी कीअं थी आहे? चई साईं इहो मुंहिंजो राज़ हुयो, हाणे तव्हां उस्ताद आहियो, पुछो था, तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ी राति मां ॾिसां पियो त हज़रत सईदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, हिकिड़ो मूं शख़्स ॾिठो, नूरानी चहिरो, वजीह चहिरो हुजे, हीअं आयो। मां हुन सां मिलियुसि। पोइ मूं पुछियो, मां साईं तव्हां केरु आहियो? त फरमाईं त मां अबू बकर सिद्दीक़। पोइ मूंखे मुंहिंजे हीअं दिलि ते आङुर रखे चई, पुट चओ अल्लाह 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 अल्लाह। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजे दिलि ते आङुर रखे ईअं चयो। उन ॾींहं खां वठी आहे मुंहिंजी दिलि ईअं अलाह अलाह पई थी करे। मां पढ़ंदो आहियां, घर में हुजां, ॿाहिरि हुजां, मस्जिद में हुजां, सुतो पियो हुजां, पर इहा दिलि मुंहिंजी अलाह अलाह पई थी पुकारे। मां पाण ॿुधंदो आहियां। कॾहिं कॾहिं निंड में बि ईअं थींदो आहे जेको राति तव्हां ॾिठो। ऐं हीअ असांजो जेको नक्शबंदी सिलसिलो आहे, इन जो असांजो मुर्शिद हज़रत अबू बकर सिद्दीक़। सिलसिलो नक्शबंदी कंहिंखो आहे? सईदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु। ही जेको ज़िक्र आहे न, क़ल्बी ज़िक्र, अल्लाह जे मिठे नाले जो ज़िक्र, इहो जॾहिं तव्हांजे दिलि में अंदरि जागुज़ीन थी वञे न, इहो ज़िक्र तव्हांखे गुनाहनि खां बचाईंदो, इहो ज़िक्र तव्हांखे बुराइयुनि खां बचाईंदो, इहो ज़िक्र तव्हांखे जन्नत ॾे वठी वेंदो।
किबला साईं जन फरमाईंदा हा त जीअं न कंहिंखे पेशानी जे वारनि खां ईअं पकिड़े छिके चए जड़े कमु कंदे या न ॾुंडनि खां पकिड़े चवंदो मार न जीअं चवंदे तीअं कयां थो। साईं जन फरमाईंदा हा त हे जेको ज़िक्र कल्बी आहे इहो तव्हांखे ईअं छिके अलाह जे अॻियां झुकाईंदो। तव्हांजो तव्हां निमाज़ कीअं पढ़ा तहजुद ते कीअं उथां अखि नथी खुले तव्हां ज़िक्र कयो ॾिसो त ज़िक्र कीअं थो तव्हांखे उथारे। पोइ तव्हांखे अलार्म रखण जी ज़रूरत ई न आहे इहो ज़िक्र तव्हांखे उथारींदो। असांजे सिलसिले पाक जो पहिरियों सबक पहिरियों दर्स इहो आहे त दिलि में ख़्यालु रखो दिलि थी चए अल्लाह 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 हीअं जेॾीमहिल कमकार खां वांदा थियो न हीअं ईअं सम्झो मुंहिंजी दिलि हिकिड़े पखी वांगुरु अंदरूं पुकारे रही आहे अल्लाह 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 अल्लाह। बसि इहो ज़िक्र तव्हां करे ॾिसो तव्हां इहो ज़िक्र काहे कमाए ॾिसो। मां ईअं नथो चवां तव्हांखे साल लॻंदो तव्हां बसि हिकिड़ो हफ़्तो त करे ॾिसो ॾिसो हिन ज़िक्र जो रंग छा थो नज़र अचे। मुंहिंजा दोस्तो जॾहिं इहा दिलि अलाह जे ज़िक्र में चालू थी वई न जो दिलि ज़िंदा शवद हरगिज़ न मीरत जो ज़िंदा गश्त ख़्वाबश हम न गीरत। जॾहिं इहा दिलि जहिड़ी थी वई न हिनखे निंड ईंदी न हिनखे मौत ईंदो। अखियूं निंड कंदियूं दिलि अलाह अलाह पई कंदी। क़ब्र में पवंदो त मज़ार में बि हुनजे क़ब्र मां अंदरूं अलाह जे ज़िक्र जो आवाज़ ईंदो। सम्झो था। ऐं उहो ज़िक्र जेको अंदर में चालू थी वियो न उनजी निशानी तव्हांखे ज़ाहिर हिकिड़ी ॿुधायां की ख़बर पवंदी त तव्हांजे अंदर में ज़िक्र चालू थियो आहे। तव्हां वेठा हूंदो त तव्हांजो तवजह न बि हुजे पर अंदरूं पाणे ॼाणे आवाज़ पियो ईंदो अल्लाह अल्लाह अल्लाह। ओचितो को हादसो थी वियो या ओचिती का ॻाल्हि थी त यकदमि तव्हांजे ज़ुबान मां निकिरंदो अल्लाह। फ़कीर हूंदो ॿोड़ो हूंदो सफ़ा खल ॿोड़ो हूंदो सिद्दीक नालोसि पोइ साईं जन सां पियो ॻाल्हि करे चईसीं पंहिंजो वाटर पियो टपां लठ जे मथ में उहा लठ हीअं खोड़ियमि लठ हीअं खोड़ियमि पर उहा लठ मूंखे नज़र कमज़ोर हुजे मां सम्झो त इहा लठ लुड़ंदी थी वञे सो मां हीअं टपो ॾिनो त इहा लठ खणा लुड़ी थी वञे। उहा लठ का खुतल हुई हीअं जो लॻी त हिते मूंखे हिते लौंदणी में रत निकिरी पियो ख़ुदा कयो अखि जो बचाव थियो पर हिते मूंखे उहा लठ जीअं बुल ॾिनुमि लठ जे मथां हज़रत साईं जन फरमाया त सिद्दीक़ पोइ जेॾीमहिल तोखे लठ लॻी त तो ओॾीमहिल छा चयो चए थी ओॾीमहिल मूंखे निकितो या से साईं जन फरमाया अलाह जो नालो कोन आई चए न थी ओॾीमहिल यादि कोन आहे। जंहिंजी दिलि ज़िक्र में चालू हूंदी न का बि थोरी शइ ब्रेक लॻंदी न गाॾी में चवंदो अल्लाह बिजली हली वई चवंदो अल्लाह। ऐं जंहिंजो दिलि अलाह जे ज़िक्र में चालू हूंदी मरण जे टाइम ते बि उनखे इहा ज़िक्र जी तंवार जारी। मुंहिंजो बचिड़ो शहीद थी वियो तव्हां हुनजी वीडियो ॾिठी हूंदी नेट ते बि रखी आहिनि वीडियो हुनजी त जेॾीमहिल हादसो थियो गाॾी चिपजी वई उनखे कटे कढियो मोबाइल पुलिस वारा जेके आहिनि मोटरवे वारा पर उन में अंदर वीचारो दॿिजी वियो ज़ख़्मी थी वियो रत पियो बदन मां वहे पर ओॾीमहिल चए पियो अल्लाह 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 अल्लाह। इहा हिकिड़ी तंवार हुअसि अलाह जे नाले
इहा विलायत जी निशानी अथव, वली हुजण जी अलामत। मरे उनजे ज़बान ते अलाह जो नालो यादि हुजे। एम्बुलेंस वारो जेको तूं खणी आयो सेवण शरीफ में अस्पताल में, उहो एम्बुलेंस वारो पियो चए त साईं हेड़ो मां मरीज़ ज़िंदगी में मूं मरीज़ खयां आहिनि, एम्बुलेंस हलाईंदो आहियां, पर हेड़ो मूं मरीज़ न ॾिठो जो जेॾी महिल अखि खोले पियो त रुॻो क़ुर पियो पढ़े या अलाह जो ज़िक्र पियो करे। दोस्तो मरणो त हर कंहिंखे आहे न, जवानी में वञे या बुढ़ाप में वञे, मौत हर कंहिंजे मथां, मौत मेहणो न आहे, हर कंहिंखे हलणो आहे, के अॻे वेंदा के पोइ वेंदा, पर वञणो सभिनी खे। पर भलो मौत इहो आहे जेको अलाह जे नाले सां अचे न, भलो मौत इहो आहे जेको ज़िक्र कंदे अचे न। मुंहिंजा दोस्तो, त तव्हां अलाह जो ज़िक्र कयो, पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो, जेको वक़्तु मिले वेही अलाह जो ज़िक्र कयो। वरी जेकॾहिं निंड अचे या सुस्ती थिए त वरी ज़बान सां बि चओ अल्लाह अल्लाह जो ज़ाकिर आहे, दुनिया जी ज़िल्लत न ॾिसंदो, दुनिया जी परेशानी न ॾिसंदो, अल्लाह ताला जल शानो उन जे लाइ रिज़्क जा रस्ता ग़ैबी खोलींदो, तंगी न ॾिसंदो, तंग दस्ती न ॾिसंदो। हींअर कोरोना आयो, माण्हू परेशान थी विया, बाज़ारूं बंदि, होटलूं बंदि, दुकान बंदि, माण्हू परेशान, पर ज़िक्र वारा मूं ॾिठा त ख़ुशबाश वेठा। मां बि पियो हलां पियो न सॼे मुल्क में, ज़िक्र वारा मूं ॾिठा त अल्हम्दुलिल्लाह ख़ुश बाग बहार वेठा हुया, का गणती कोन हुई उन्हनि खे। वरी मौत ईंदो न, मौत जी सख़्ती आहे, 360 तलवारुनि जा धक लॻनि, सकरात जी हिकिड़ी सट अञा वधीक दर्दनाक हूंदी आहे, पर जेको अल्लाह जे ज़िक्र वारो आहे उनखे मौत जी सख़्ती न थींदी। मौत उनजो ईअं ईंदो जीअं अटे मां ईअं वार कढिबो। कब्र जी तंगी बरहक आहे, कब्र जो अज़ाब बरहक आहे। ऐं पहिरीं भीड़ जेका कब्र ॾिए थी, जंहिंसां पासराटियूं हिक ॿिए में मिली वञनि थियूं, पर अल्लाह जे ज़िक्र वारे खे कब्र जो अज़ाब न हूंदो। क़यामत जे ॾियारे उथंदा त उहो हौलनाक, हेबतनाक, हशमतनाक ॾियारो, दर्दनाक ॾियारो क़यामत जो हूंदो। हर माण्हू कंबंदो, परेशान हूंदो, पर जेॾी महिल ज़िक्र वारा उथंदा, हीअं कब्रुनि मां उथंदा न, इसराफील सूर फूकींदो, मिटी मां उथंदा, हीअं मथे खे छंडींदा, चवंदा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। कलमो पढ़ंदा उथंदा, न उन्हनि खे ख़ौफ, न ख़तरो, न हैबत, न हशमत, कुझु बि न हूंदो, पुरसुकून उथंदा, अल्लाह रहमान जे साम्हूं पेश थी। इन्हनि ज़िक्र वारनि ते पुछाणो न हूंदो, सभिनी खां पुछाणो थींदो। बीबी अस्मा बिन्त यज़ीद रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे, यजमउल अव्वलून वल आखिरून, अॻियां पोयां सभु गॾु थींदा हिकिड़े मैदान में। फयुनादी मुनाद, हिकिड़ो पढ़े ॾियण वारो पढ़ो ॾींदो, यस्मउल ख़लाइक, जंहिंखे जेका बि मख़लूक हूंदी उन वक़्त में उहे सभु ॿुधंदा। पढ़ो ॾींदो, कहिड़ो ऐलान थींदो त उहे माण्हू अचनि जेकी अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ूदन अला जुनूबिहिम, बीठा वेठा सुता पिया, हर हाल में अल्लाह जो ज़िक्र कंदा हुया, उहे माण्हू अचनि, उहे माण्हू रब जे अॻियां पेश थियनि। पोइ उहे फयक़ूमून वहुम क़लील, उहे ईंदा पर तमामु थोरड़ा हूंदा। ज़िक्र वारा अल्लाह जे अॻियां ईंदा, पर हाणे ॿिया त माण्हू उअं ई जाहिल आहिनि, उहे त उअं ई कोन था ज़िक्र कनि, पर तव्हां जेके फ़क़ीर आहियो, तव्हांखे ज़िक्र मिलियल बि आहे, पर इन्हनि में घणा आहियो तव्हां ज़िक्र करण वारा। बाज़ार में वञी ॾिसो न, दादू जी बाज़ार नई चौक खां वठी बाज़ार में ॾिसो, तव्हांखे ॾींहं जो 2-3 हज़ार माण्हू बाज़ार में नज़र ईंदा,
पर उन हज़ारनि में को हिकिड़ो को मन मिली वञे अलाह जे ज़िक्र वारो फयकूमून वहुम कलील उथंदा रब जे अॻियां पेश थींदा पर तमामु थोरड़ा हूंदा पोइ अलाह ताला फरमाईंदो हिननि खे जुदा कयो हिन ज़िक्र वारनि खे हेॾे बीहारियो सुम युहासब साइरुन नास सभिनी खां पुछाणो थींदो हिसाब थींदो पर इन्हनि ज़िक्र वारनि खे बिना हिसाब जे रब फरमाईंदो जन्नत में मोकिलियो अदा मिठा इहो अलाह जो ज़िक्र कयो तव्हांजो फ़ाइदो इन में आहे तव्हांजी भलाई इन में आहे ईअं बि नथो चवां त न में गोयम क्या आलम जुदा बाश बहर जाए के बाशी बा खुदा बाश मां ईअं नथो चवां त दुनिया जा कम न कयो बसि मस्जिद में वेही अलाह अलाह कयो न कमो कार भली कयो हथ कार सां दिलि यार सां इहो ई त असां नक्शबंदियुनि जो एजाज़ आहे इहा ई नक्शबंदियुनि सां महिरबानी आहे जो हथ कार सां दिलि यार अलाह जो घणो ज़िक्र कयो ऐं जेके तव्हांखे वज़ाइफ़ ॾिसिया अथमि तस्बीहात ॾिसियूं अथमि जेतिरो क़दुरु थी सघे 2 तस्बीहूं घटि में घटि अस्तग़फ़ार जूं रोज़ पढ़ो अस्तग़फ़िरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह 2 तस्बीहूं इन जूं पढ़ो 2 तस्बीहूं वरी सुब्हानल्लाह बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम इन जूं 2 तस्बीहूं ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह इन जूं ऐं 2 तस्बीहूं कलमे शरीफ जूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह 2 तस्बीहूं इन जूं रोज़ पढ़ो ऐं सुम्हण खां अॻु में तव्हां घटि में घटि 10-15 मिंट वेही अलाह जो ज़िक्र करे पोइ सुम्हंदा जे मौत अची वियो त तव्हांखे शहादत जो दर्जो मिलंदो सुम्हंदो न बावज़ू थी ज़िक्र करे करे सुम्हंदो त तव्हांजे रूह खे पाकीज़गी नसीब थींदी रूह तव्हांजे खे आला मक़ामनि जा सैर नसीब थींदा सुठा ख़्वाब नसीब थींदा सुठी तव्हांजी राति गुज़रंदी वरी उथो त पहिरियों कमु इहो कयो जो पहिरीं जीअं उथी वेहो न निंड मां उथी वेहो थोरी देरि वरी सॼो ॾींहुं तव्हांजो ख़ैर बरकत वारो गुज़रंदो बाबा साईं फरमाईंदा त घटि में घटि 11 तस्बीहूं ज़िक्र जूं रोज़ कयो घटि में घटि सुस्त आहियो गाफ़िल आहियो तॾहिं बि घटि में घटि अल्लाह जेतिरो वधीक कंदो त वधीक भलाई आहे पर घटि में घटि 11 तस्बीहूं अलाह जे ज़िक्र जूं कयो अल्लाह ताला जल्ल शानो शाल असांखे पंहिंजे ज़ाकिरनि में शामिल फरमाए गाफ़िलनि खां बचाए पंहिंजे ज़िक्र जी तौफ़ीक़